अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़मी बलिकार और मैं यासिर अहमद। हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली काज़मी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, वन बाय वन तकरीबन हाणे त 140 मुल्क तकरीबन कलेक्टिवली थी चुका आहिनि। 193 मां जिन फ़लस्तीन खे रिकॉग्नाइज़ करे छॾियो आहे। वॾा वॾा मुल्क बि हाणे शामिलु थी विया आहिनि। यूके अची वियो, कैनेडा अची वियो, ऑस्ट्रेलिया अची वियो। तमामु वॾो इलाही आहे अमेरिका जो। पर अमेरिका चए थो त भई इहो सिंबॉलिक आहे ऐं इसर नेतन्याहू चए थो त भई तव्हां करे वठो, असां कोन मञींदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको 193 मुल्कनि में 140 खां मथे मुल्कनि तस्लीम करे वरितो आहे कि फ़लस्तीन खे हिकिड़ी रियासत तौरु। त हाणे हिन खां पोइ ज़ाहिर आहे बाक़ी बि अञा यूनाइटेड नेशन्स मां इहे फॉर्मेलिटीज़ पूरी थियणियूं आहिनि त हुनखे हिकिड़ो स्टेट जो दर्जो मिले। ऐं हुनमें ज़रूरु हिन महिल ताईं बि अमेरिका रखनो अटकाए पियो। अमेरिका मुखालफ़त कंदो रहंदो बिकॉज़ ऑफ इज़राइल। लेकिन जेको अहम अमरीकी इतिहादी मुल्क आहिनि, कैनेडा त चलो अॼुकल्ह थोरो परते थी वियो आहे इन टैरिफ जे करे, पर अमेरिका सां बहरहाल पाड़ेसरी मुल्क आहे कैनेडा। ऑस्ट्रेलिया तमामु वेझो आहे, क्वाड जो मेंबर आहे। ऑस्ट्रेलिया बि हिमायत कई आहे। यूनाइटेड किंगडम यूके मतिलबु बरतानिया जहिड़ो मुल्क जेको बिल्कुलु सौट मासात आहिनि अमरीकी ऐं बरतानवी, उहे हुननि हिमायत कई। फ्रांस करण वारो आहे, पुर्तगाल करे छॾियो, स्पेन करे छॾियो, इटली करे। हाणे यूरोप आहे न। ॾिसो नंढा नंढा मुल्क अगरि सूडान ऐं सोमालिया हुजनि हा त केरु पुछे ई कोन आहे, पर हीअ नंढा नंढा मुल्क जॾहिं यूरोप जा हुजनि था त हीअ वॾी अहमियत रखनि था। हाणे रीज़न ज़ाहिर आहे, हाणे हिन में का कॉन्स्पिरेसी थ्योरी ॻोल्हियूं त न अमेरिका डायरेक्ट इज़राइल खे कुझु चई न पियो सघे, तंहिंजे करे हीउ सॼो प्रेशर विझराए पियो। इन ॻाल्हि जो मूंखे इम्कानु घटि थो लॻे, छाकाणि त हिन सां ख़ुदि अमेरिका जी जेको हिकिड़ी मिथ ऐं हिकिड़ो जेको हू हिकिड़ो भरम हो त दुनिया हुनजी मर्ज़ी खां सवाइ चूरी न थी सघे। हीअ दुनिया त छॾियो, रशिया ऐं चाइना त छॾियो, ईरान ऐं नॉर्थ कोरिया त छॾियो, हीअ त बरतानिया ऐं ऑस्ट्रेलिया ऐं कैनेडा ऐं फ्रांस, हीअ मुल्क अगरि हथु कढनि पिया अमेरिका जी मर्ज़ी खां सवाइ, ऐं पाकिस्तान ऐं सऊदीया जेके आहिनि हू हिकिड़ो मुआहिदो कनि पिया, फ़ौजी मुआहिदो कनि पिया, त आउं नथो सम्झाई नूरा कुश्ती थी सघे थी। छाकाणि त हिन सां अमेरिका जो सॼो जेको भरम हो सॼो त हू दुनिया जो सोल सुपर पावर आहे ऐं हुनजी का लिकियल छुपियल हिमायत न आहे इज़राइल ॾे, हुनजी हिकिड़ी खुलेआम हिमायत आहे इज़राइल खे। उहा खुलेआम हिमायत जे साम्हूं हुनजा पंहिंजा सॻा ऑस्ट्रेलियन्स ऐं ब्रिटिश ऐं हीअ सभु माण्हू जेके आहिनि इहे हुनजी पॉलिसी जे ख़िलाफ़ु वञनि पिया, त पोइ सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु थी सघे थो त जेको ख़ुदि हिननि मुल्कनि जे अंदरि माण्हुनि जी जेको प्रेशर आहे आवाम जो। अॼु बि हींअर 2-3 कलाक पहिरीं मूं अल जज़ीरा ते ॾिठो पिए त इटली में हज़ारे माण्हू मुज़ाहिरो कनि पिया, स्ट्राइक्स कनि पिया फ़लस्तीन लाइ। कॾहिं स्पेन ॿुधूं था, यूके में त तमामु माण्हू, बरतानिया में त सख़्तु एंटी इज़राइल थी विया आहिनि ऐं प्रो फ़लस्तीन थियल आहिनि। ख़ुदि अमेरिका में बि इहो रायनामा मौजूदु आहे, पर फ़िलहालु हुनखे दॿायो वियो। पोइ भेरे त यूनिवर्सिटियुनि में तव्हां ॾिठो केॾो गोड़ घमसान थियो, पोइ क्रश कयो वियो हुनखे। लेकिन बाक़ी दुनिया में ई जेको नॉन मुस्लिम वर्ल्ड आहे उन में पब्लिक ओपिनियन उन्हनि जी हुकूमतनि ते एतिरो वधे पियो जो हुननि वटि को चॉइस न पई बचे। सो हाणे यानी ईअं महसूसु थिए पियो त दुनिया जी जेका इंसानियत आहे हू जेको गज़ा में थी रहियो गुज़िरियल 2 सालनि खां, ॿारनि खे जीअं मारियो पियो वियो, औरतुनि खे, बेगुनाह माण्हुनि खे जेको नसलकशी थी रही आहे अञा जारी आहे, त उनखां पोइ दुनिया जी इंसानियत हिकिड़े पासे गॾु थिए पई ऐं अमेरिका ऐं इज़राइल ऐं चंद हुनजा ॿिया मुल्क हिकिड़े पासे बीहनि पिया। इहो जेको प्रेशर आहे, इज़राइल त नेतन्याहू आहे फ़िलहालु, हुकूमत में आहे या जहिड़ो आहे त शायदि ई मुड़े। लेकिन अमेरिका हीअ जेको दुनिया में आइसोलेशन जो शिकार थिए पियो, हीअ अजीब असां ही इन करिश्मो ॾिसूं पिया हिन दुनिया में त अमेरिका आइसोलेशन जो शिकार थींदो, जेको सॼी दुनिया में मुल्कनि खे आइसोलेट कंदो, अकेलाइप जो शिकार कंदो। हिन मौज़ू ते हू ख़ुदि अकेलाइप जो शिकार पियो थिए ऐं उहा
भले अमेरिका चए त हीउ जेको तव्हां हिमायत 140 खां वधीक मुल्कनि जेका हिमायत कई आहे फ़लस्तीन जी रियासत जी, ही सिम्बॉलिक आहे, अलामती आहे, लेकिन सर थींदियूं ई अलामतूं आहिनि न। ॻाल्हि आहे त यानी तव्हांजी पॉलिसी सां गॾु कोन बीठी दुनिया, त हीउ जेको ह्यूमैनिटी हिकिड़े पासे थिए पई ऐं अमेरिका ऐं इज़राइल हिकिड़े पासे थियनि पिया, त हिकिड़ी आइसोलेशन आहे। हाणे इन जो प्रेशर केतिरो अञा टाइम लॻाईंदो जो अमेरिका खे पोइते हटिणो पए, इहो हाणे सवाल, हाणे इट्स मैटर ऑफ टाइम। ऐं नथो चवां त हिकिड़े ॾींहं में थी वेंदो या हिकिड़े हफ़्ते में थींदो या महीने में थींदो, बट ज़ाहिर आहे हिन खां पोइ दुनिया में वरी हिकिड़ो ॿियो शदीद रिएक्शन ईंदो त तव्हां मञी त वरितो फ़लस्तीन खे रियासत, हिकिड़ो मुल्क मञी त वरितो, पर गज़ा जे माण्हुनि लाइ उन्हनि जे बचाव लाइ छा था कयो? त पोइ ॿियो वॾो डिमांड क्रिएट थींदी त इज़राइल सां सिफ़ारती ऐं तिजारती तालुकात बंदि कया वञनि। इहो वॾो प्रेशर ईंदो ऐं किथे न किथे इज़राइल वरी को पंहिंजी ॾाढ मुड़सी कंदो, ॿिए अरब मुल्क में घणंदो, ऐं हिन दफ़े जॾहिं हू कुझु अटैक कंदो क़तर वांगुरु, त मुंहिंजे ख़्याल हिन खे जवाब बि मिली वेंदो। गुलाम हुसैन चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? हसन चांडियो बदीन खां सर। जी साईं। सर आउं जीअं त वाटर मिली में 17 साल ड्यूटी बराड़ी में वञण खां मूंखे इहो नज़र आयो त हींअर इंसानी आबादी तमामु घणी वधी वई आहे, रोज़गार जा ज़रिया घटिजनि पिया। सो हुन लाइ बेरोज़गार नौजवान वेटरनरी डॉक्टरनि जे लाइ हिकिड़ो मूड़ प्रोग्राम आहे त जीअं असां वटि जंगली जीवत आहे, जिन में खाकी हरण आहे, चिटकमरो, कारो हरण, पाड़ा, रोज या नील गाय, बिलू, जंहिंखे बिलू बुल बि चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, साह, गद, सिर, आइबेक्स जे इहे 2 नस्ल जुदा नस्ल आहिनि, मारखोर। ऐं पखियुनि में अछो, कारो, देसी कुकड़, तितर, तरूर, चकोर, इन्हनि जी सियारे में आयल साहिबेरा खां पखियुनि जी फार्मिंग करे असांजे पखी जीअं सदर लिगारी उन्हनि जी फार्मिंग कंदो हो। और हिकु दिन जियो के साथ में उन ॾेखारियो वियो त उन कूंज जी नीर जी चीकला आड़ियूं उनखे टिगो साईं चवंदा त इंसानी आबादी वधंदी थी वञे। असां शायदि नौजवाननि लाइ को प्रोग्राम ॿुधाए रहिया आहिनि, पोइ साईं मूंखे त तव्हांखे अलॻि सां हिकिड़ो तफ़सील सां तव्हां साईं पखियुनि जे नालनि ते वधीक ज़ोर ॾिनो, आइडिया शायदि ॿुधायूं त बर्ड फार्मिंग करे वठो। हाँ शायदि ऐं सिक्योर बि करे सघूं था हिन सां, इन तरीक़े सां पंहिंजी इहा सॼी पूरो साईं जो मक़सदु इहो आहे। सभु ज़ाहिर आहे हाणे हीअ जेका आहे जेका इसराइल वारी जीअं तव्हां ॻाल्हि कई त इट इज़ बेटर ऑफ द टाइम की भई हाणे कीअं मैटर ऑफ टाइम की हाणे कीअं जेको आहे अमेरिका ते प्रेशर बिल्ड थिए थो या अमेरिका फुट डाउन करे थो त भई इसराइल जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं अर्जी अगरि अमेरिका अगरि हिन खे कंटिन्यू रखे थो ऑब्वियसली आइसोलेशन जो शिकार थिए थो इन टर्म्स ऑफ, पर पंहिंजी मिलिट्री माइट जो मुज़ाहिरो कंदो रहे थो, पर अगरि बैकफुट ते वञे थो त पोइ त मिलिट्री जो बि त हिकिड़ो डायनामिक्स जो फ़र्क़ु ईंदो न। ॾिसो आई थिंक के वॉट ट्रम्प अमेरिका सां जेका जुठ करे पियो त हू हुनखे डिप्लोमेटिकली ऐं हुनजो जेको सॉफ्ट पावर हो उनखे कई पहिरीं, ऐं जेको सॉफ्ट पावर हो, हीअ जेको बंदि कई मुख़्तलिफ़ शयूं, उनखां पोइ हीअ जेको हिन जेको टैरिफ वारी रांदि अची शुरू कई त अॼु तो हिते 50% आहे, अॼु तो हिते 5% आहे, तो हिते 25% आहे, हुन सां ज़ाहिर आहे नेटो और पाड़ेसरी मुल्क मैक्सिको ऐं कैनेडा सां, त हुन सां ख़ुदि हुनजी मैशियत खे बि हेठि मथां अचे पियो। ख़ुदि डॉलर डोमिनेंस जेका दुनिया में आहे उहा अंडर क्वेश्चन मार्क आहे त इहा जेको हिकिड़ी करंसी दुनिया में हलंदी हाणे उहा आस्ते आस्ते पंहिंजी जाइ छॾींदी वेंदी, ऐं उहो छॾींदी वेंदी त पोइ ज़ाहिर इकनॉमिक पावर त न रहंदो ओतिरो वॾो जेतिरो अमेरिका आहे, हाणे केतिरो टाइम लॻे थो। ऐं हिकिड़ी जेका सो मिलिट्री पावर त रहंदो, पर हिते कोई जंग त थिए कोन पई न, छा इहो ई करे सघे थो न जेको इज़राइल करे पियो, त गज़ा खे जेको आहे हू निस्तो नाबूद कंदो रहे, पोइ सुभाणे वेस्ट बैंक में घिड़ी वञे, सुभाणे जॉर्डन में घिड़ी वञे, सुभाणे सऊदी अरब में घिड़ी वञे, इहो ई करे सघे पियो न। पर हीअ ॾिसो न ख़ुदि हुनजी हाणे ॾिसणो इहो बि ॾिसणु वटां आहे त ख़ुदि अमेरिका जी पब्लिक कॾहिं केतिरो प्रेशर हुते जो पब्लिक ओपिनियन कॾहिं हिन खे सफ़ा मजबूर करे छॾे थो डोनाल्ड ट्रम्प खे। उहो मां सम्झां थो त जेका नवंबर जी इलेक्शन आहे
पर उन खां अॻु मुंहिंजे ख़्याल उन खां अॻु थींदी जेका न्यूयॉर्क जे मेयर जी इलेक्शन आहे ममदानी तक़रीबन गॾोगॾु आहिनि पर मुंहिंजे ख़्याल पहिरीं पहिरीं मेयर आहे पोइ अगरि ममदानी खटे वियो न्यूयॉर्क में मेयर त सिम्बॉलिकली वॾो धचको ईंदो ट्रम्प ऐं कंज़र्वेटिव्स खे पर अगरि कांग्रेस जे इलेक्शन नवंबर में रिपब्लिकन्स हाराए विया त पोइ त हिन जी जेका सफ़ाई डिक्टेटरशिप कयो डोनाल्ड ट्रम्प वेठो आहे उहा जेका आहे हिन जी जेको सुबुह जो उथे थो ऐं हिकिड़ो फ़ैसिलो करे थो ऐं शाम जो मटाए छॾे थो इहो सभु डांवडोल थी वेंदो कॉलर सां गुलाम दरख़्वास्त कयली नवाब शमा साईं पहिरियों त मुंहिंजो काई साहिब खे सलाम यासिर साहिब तव्हांखे सलाम यासिर साहिब कल्ह मां पंहिंजो वियो हुउसि डॉक्टर जे मां शुगर जो मरीज़ उहो डॉक्टर खे मां ॾिसण वियुमि त मां उते जो ॾिठुमि त उते 5-6 जेके आहिनि उहे हीरोइन ई वेठा हुआ उहे हीरोइन पीअनि पिया पोइ हिकिड़ी छोकिरी हुई तक़रीबन 15-17 साल जी उहा छोकिरी बि उन्हनि सां हीरोइन पीअण वेहिजी वई त मूंखे ॾाढो दुख थियो मां हुनखे तके मां चवां यार हीअ बि त कंहिंजी न्याणी हूंदी पोइ वरी मां हुनखे वरी डॉक्टर जो कंप्यूटर आयो त मां हिनखे यार हिते हीरोइन वेठा सभु ऐं छोकिरी बि जेकी आहे वेठी हीरोइन पीए पई त इहो मां चयो असांजी मुआशिरे में त कमु सॼो ख़राबु आहे मुंहिंजो मां अहिड़ो मूंखे दुख थियो मां चई छा कजे हाणे इहा छोकिरी अपने पंहिंजो हैदराबाद जी मालिकनि कढी छॾियो आहे हाणे पंहिंजे अहिड़ा माहौल इहे रहिया इहे पंहिंजो तव्हांजो ज़ेड हले पई सरेआम माना हले पियो ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल ख़तमु थी वियो ॿार जेके आहिनि पढ़ाई जे ज़हन ई कोन्हे ॿार सिर्फ़ु इहा पुड़ी लॻी पई आहे वात में खाईंदा हे हो हलंदा साईं ख़ुदा जो कसम असां ईअं सम्झूं था 100 करोड़ खां त बि कमु घणो चढ़ी वियो आहे पंहिंजे नवाब शाह में भाई ईअं को इंतज़ाम आहे कोई बि न आहे को पुछण करण जे लाइ केर बि कोन्हे बाक़ी असां जेकॾहिं ग़रीब माण्हू छा करे सघंदासीं महांगाई जे दौर में पिसिजी आऊं हर ॻाल्हि में पिसिजी आऊं यकीन कंदो साईं मूंखे इहो अहिड़ो दुख थियो मां काई साहिब खे चवंदुमि इन ते मूंखे थोरो पंहिंजो तबसरो करे ॿुधायो महिरबानी ठीकु साईं असकी साहिब ॾाढो अज़ियतनाक ऐं दर्दनाक मंज़र तव्हां बि ॿुधायो अहिड़ा रोज़ अलाए टाइम न्यूज़ ते कॾहिं किथे जी रिपोर्ट्स हलनि थियूं ऐं पाण ॾिसूं था त खुले आम माण्हू हेरोइन आइस ॿियूं जेके आहिनि ही बीमारियूं ई आहिनि ही जेके ड्रग्स मंशियात आहिनि पोइ ही गुटको माओ अलाए छा आहे इहो ज़हर खाइनि पिया माण्हू ऐं यंग छोकिरा छोकिरियूं आहिनि आइस में त वठिजी विया आहिनि हाणे तव्हां हेरोइन ॿुधायो पिया अलाए तव्हां कीअं फ़र्क़ु कयो त उहो हेरोइन हुई या आइस हुई जेको बि पीअनि पिया बहरहाल ॿई मुज़िब आहिनि सो मंशियात जो मामिलो ईअं आहे सही त ही जीअं धाड़ेलनि जो ऐं लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि हुजे थी त असांखे कई नासूर आहिनि न सिंध जा उन मां अगरि पाण मिसाल चऊं त अमन अमान वारी सूरतयाल ऐं हिन में छा मामलात आहिनि त अमन अमान में धाड़ेल हुजे थो उनजो टोलो हुजे थो उनजो हिकिड़ो सरप्रस्त हुजे थो त उन मां जेको पैसो नाणो कमाइजे थो उहो थोरे माण्हुनि जे विच में विरहाइजे थो बाक़ी माण्हू छो हथ नथा विझनि कुझु नाहेली आहे कुझु लाग़र्ज़ी आहे कुझु थोरी पॉलिसी आहे त भले थोरी ईअं अफ़रा तफ़री हुजे या जेको बि रीज़न्स आहिनि पर मंशियात में खरबे अरबे रुपया आहिनि इट्स अ मल्टी बिलियन रुपी बिज़नेस त इन ते अखियूं बंदि त लाज़मन करणियूं पवंदियूं यानी एतिरो पैसो आहे जो बयान खां ॿाहिरि आहे जी हा ऐं हिन में हाणे जेके ज़माने में हूंदो त फलाणो अफ़गानिस्तान में आयो आहे फलाणो हू आहे 4-6 माण्हू हिकिड़ा ॿुधंदा हुआसीं त ही नाले वारा मंशियात फ़रोश आहिनि उहो बसि हाणे ईअं न आहे हाणे सफ़ेद नाम निहात सफ़ेद पोश माण्हू आहिनि मतिलबु हिकिड़ा मोतबर माण्हू आहिनि उहे इन धंधनि में पियल आहिनि मोतबर माण्हू जेके सो कॉल्ड नाम निहात मोतबर माण्हू आहिनि उहे हिन धंधे में पियल आहिनि ऐं खुले आम आहे ॾिसो तव्हां शायदि डॉक्टर वटि वियो त डॉक्टर जेकी क्लिनिक हूंदी हुई जेकी घिटी हूंदी हुई उते तव्हां ही ॾिठा हूंदा 5-6 मवाली वेठा हूंदा हाणे अगरि ख़ासी अली साहिबु तव्हां वटि ई 4 बंदूक वारा हुजनि मिसाल ऐं तव्हांखे सरकार हलो हिकिड़ी मिसाल चऊं पिया ईअं करणु न खपे पर हुनखां थोरो ज़ोरी झटको ॾेई पुछी आहे बाबा किथां वरिती अथई त ॿुधाईंदा न किथां पोइ हू जेको पुशर आहे यानी घिटी में विकिणण वारो हुन छोकिरे खे 2 चमाट कन जे हेठि ॾिजंदा त ॿुधाए न त बाबा किथां वठी आयो आहे माना ही को कचे मां को धाड़ेल आहिनि बाबा ॿोॾि अची वई आहे कचे में नथा लही सघूं अहिड़ो कुझु कोन्हे न अफ़गानिस्तान मां ईंदी बि हूंदी त ओसि ताईं त वञिणो कोन्हे त इहो कमु
जेको आऊं तव्हां करे सघूं था अगरि इजाज़त मिले त छा पुलिस ऐं एक्साइज़ डिपार्टमेंट ऐं इहे नार्कोटिक्स वारे डिपार्टमेंट्स इहे हिननि खे ख़बर न हूंदी किथां पई अचे। सो आउं जॾहिं चाहियां थो त हीअ बंदि करण जी नियत हुजे 48 कलाक वॾा आहिनि। इज़ पंहिंजी ॻाल्हि हले पई जेका इंटरनेशनली त हाणे ज़ाहिर इन ते घणियूं ॻाल्हियूं आहिनि न। हाणे जीअं पाकिस्तान ऐं सऊदी अरब जी तव्हां ॻाल्हि कई त पैक्ट थियल आहे, वॾो इम्पोर्टेंट पैक्ट आहे, वॾी हिनजी नज़रूं बि हूंदियूं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। असांजा प्राइम मिनिस्टर साहिबु वञनि बि था होॾे, चयो बि वञे थो पियो त को मुलाक़ात बि थींदी, अरब मुमालिक मिली करे मुलाक़ात बि कंदा ट्रम्प सां गॾु। अगरि हितां को अहिड़ी सिग्नल नथो अचे ऐं ही अरब कंट्रीज़ पंहिंजी हिकिड़ी फॉर्मेशन ठाहिणु शुरू कनि था त पोइ बि त अगरि ट्रम्प खे इहो सोचणु खपे न त इवेंचुअली नुक़सानु आहे ई आहे ॿई पासा। ॾिसो हाणे हीअ जेका अॼु मुलाक़ात थियल आहे, अॼु थिए थी, सुभाणे चवनि मीडिया में त अॼु थींदी, अमेरिका में टाइम जो फ़र्क़ु आहे। हाणे उन में चवनि था शहबाज शरीफ़, कॾहिं चवनि था गॾु मिलंदो, कॾहिं चवंदो अलॻि मिलंदो, पर 6 मुल्क आहिनि न, टर्की आहे, तुर्की आहे, टर्की न आहे शायदि, अरब मुल्क न टर्की, मूं जेको अख़बार पे पढ़ियो ख़ुदा ख़बर, टर्की आहे, मलेशिया या इंडोनेशिया, मलेशिया आहे, इजिप्ट आहे, ईअं को 6, पाकिस्तान सूदो 6 मुल्क आहिनि, 6 या 7। त हाणे अगरि ही मिलनि था ट्रम्प सां त ज़ाहिर आहे हिन महिल हू ट्रम्प सां जेको यूक्रेन जे मसइले ते त कोन मिलंदा हूंदा, छा वञे यूक्रेन सां मुस्लिम मुल्कनि जो, ज़ाहिर आहे। त ही मुलाक़ात थी रही हूंदी। ही जेको इज़राइल जो कतर ते हमिलो ऐं सऊदी अरब आहे हिन में बाय द वे मुलाक़ात में, कतर ते हमिलो ऐं गज़ा ऐं सोल्यूशन मामले जो। हाणे ट्रम्प आहे, बादशाह सलामत आहे, छा ही सॼी मैनेजमेंट ही अगरि 6-7 मुल्क मिलण अचनि पिया त छा ट्रम्प इहा ऑफर करे सघे थो हिननि खे त ठीकु आहे तव्हां ही 6-7 मुल्क कयो, इज़राइल बि वेही रहे, आऊं ट्याकड़ी करायां थो ऐं को सोल्यूशन कढूं था। कैन दिस बी ऑप्शन? त इज़राइल खे हिकिड़ी फेस सेविंग बि ॾियारिजे, बट ही तॾहिं मुमकिन आहे जॾहिं अमेरिका ईअं चाहींदो हुजे, डोनाल्ड ट्रम्प ईअं चाहींदो हुजे। मूंखे सम्झ नथो अचे त अगरि इहो नथो चाहे त पोइ ही 6-7 मुल्क जा जेके नुमाइंदा आहिनि उहे पटको ॿधी छो पिया वञनि डोनाल्ड ट्रम्प वटि, ऐं इंक्लूडिंग अगरि गाज़ा चाहे। एग्ज़ैक्टली, इंक्लूडिंग गाज़ा थींदो न सोल्यूशन त। ज़ाहिर आहे, अगरि इसराइल खे ॾियो। हाणे हू त ही गाज़ा, ही मुल्क ऐं इज़राइल वेही नेगोशिएट कंदा न, पोइ त बार्गेनिंग थींदी न, जेको बि थींदो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहो अगरि टॉक्स थियनि थियूं त छा इहो एजेंडा हूंदो या हिन जो कंक्लूजन इहो निकिरंदो, या इहो निकिरंदो या मसइलो इहो आहे त ही सभु अरब पाकिस्तान ऐं ही सभु मुस्लिम मुल्क थोरो परेशान बि हूंदा त मतिलबु साहब नाराज़ न थी वञे, इन करे थोरो हुन सां मुलाक़ात कजे त भई तव्हांखे मञूं था, ईअं न आहे त तव्हांखे नथा वञूं। टियों त को सबबु न आहे हिन महिल मुलाक़ात करण जो। ज़ाहिर आहे, घुमी फिरी ॻाल्हियूं जेके रोड़ी थी अचनि। ऐं सभु अगरि ॼण थोरो ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो इफेक्ट आहे पाण वटि मुल्क में बि हिन जो इफेक्ट अचिणो आहे, पॉलिटिकली बि इफेक्ट अचिणो आहे। तबसरा थियणु शुरू थी विया आहिनि, भई वरी ख़ान साहब खे सज़ाऊं वधणु शुरू थियनि थियूं। तोशाखाना में बि आख़िरी गवाह मुकमल थी आहे, हाणे सज़ा ईंदी सिर्फ़ु, माण्हू इहो ई चवंदा पिया, बैरिस्टर गौहरी चए थो त वरी सज़ाऊं अचण वारियूं आहिनि। पर अलीमा ख़ान साहिबा वरी अॼु निकिरी करे डायरेक्ट अटैक्स कया आहिनि, डायरेक्ट नाला खणी चयो आहे ख़ान साहब जेको आहे। मूं त तव्हांखे चयो न, ख़ान साहिबु को बि लचक ॾेखारण जे मूड में न आहे। हुन पासे खां बि को लचक ॾेखारण जो हू चवनि था असांखे ज़रूरत कहिड़ी आहे। असां हींअर इंटरनेशनली असांखे 2 टे वाक़िया थी पिया आहिनि जंहिंखां पोइ इस्टेब्लिशमेंट ऐं असांजो हीउ जेको हाइब्रिड सिस्टम आहे इहो वधीक मज़बूत थियो आहे, लोकली न। लेकिन जेका हू 3 ॾींहंनि जी वॉर थी इंडिया खां पोइ, हाणे हीउ जेको सऊदी अरब सां असांजो पैक्ट थियो आहे, त ज़ाहिर आहे हिन पासे जी पोज़ीशन बि मज़बूत थी आहे, जेको हुकूमती हाइब्रिड आहे। हू जेको ख़ान अंदरि अकेलो तनहा वेठो आहे, हू चए थो नथो मञा। हाणे त अजीब फास पिया कॉलर वठी वठो, डेडलॉक थी वियो। जी हा, वकील लखण संजराणी, मीर प्रकाश मान जी। संजराणी साहब छा चवणु चाहींदा? पहिरियों साईं खे तव्हांखे सलाम साईं। ही कुझु देरि अॻु में तव्हांजे टाइम न्यूज़ ते ॾिठोसीं त धाड़ियल हिकिड़े सिपाही वीचारे खे कुटीनि पिया, तशदुद पिया कनि। असां
इंडिया सां 5 जंगूं कयूं वेठा आहियूं। इहा ॻाल्हि असांखे इतबार में कीअं अचे त जॾहिं असांजा 50-100 धाड़ेल बि नथा मारिया थियनि, हेॾो तशदुद पियो थिए। ऐं असां आहियूं कॾहिं अमुन जा ॾींहं पिया मल्हायूं, कॾहिं जंगियुनि जा ॾींहं पिया मल्हायूं। असां त का जंग ॾिठी कोन्हे, अलाह न कर ॾेखारे, पर असांखे इतबार त कोन थो अचे त असां 5 जंगियूं इंडिया सां विड़ियूं ऐं असां हीअं करे छॾियो आहे। हिननि खां धाड़ेल बि ख़तमु कोन था थियनि। अॻु में प्रिया कुमारी जा वालदेन वेचारा रड़ियूं करे करे शायदि अञा ते रड़ियूं पिया कनि। हिन पुलिस वारे खे कोई अहिड़े दौर में बि जेकॾहिं हिकिड़ो मीडिया ते ॾेखारीनि पिया, उहो बि हिननि खां नथो वरायो थिए या हाणे नथा थियनि, पोइ असां कहिड़े क़िस्म जी जंगूं घटियूं। हाणे जंगियुनि जो मामलो संजाणी साहिबु हिकिड़ो ॿियो आहे ऐं उहो हिकिड़ो ॿिए सतह जो मामिलो हुजे थो, लेकिन उहो तव्हां हवालो न मुनासिब ई न आहे, हिते को भेट ई कोन्हे ॿिनि ॻाल्हियुनि जी। लेकिन ही छा 500,000 वॾा आहिनि, 200-400 धाड़ेल जेके आहिनि ॾाढा आहिनि सरकार खां? आउं चवां थो न, जंगियूं त फ़ौज विढ़ंदी आहे, पर हीअ त असांजी पुलिस खां बि ॾाढा कोन्हनि। पर पुलिस में उहा कमिटमेंट नज़र नथी अचे। इहो हाणे 100 दफ़ा वर्जाए चुको आहिनि कि बार बार वर्जाइण जो को हासिल न मतिलबु न आहे। हाणे वीचारो जेको आहे खोसो ज़ात जो आहे, हा, जेको सिपाही वीचारो, हाणे हुनखे पहिरीं चयूं त बाज़ियाब कराए वरितो आहे, पोइ वॾो ऑपरेशन हले पियो, पोइ हीअ पियो थिए, हुननि वायरल करे छॾी ऐं वीडियो त तव्हां यानी हू किथे न किथे नेटवर्क में वेठा आहिनि न। हाणे असांजे कच्चनि में त हींअर अवल त पाणी आहे, ॿियो कच्चे में छा ही जेके टेलीफोन मोबाइल फ़ोन जा टावर लॻल आहिनि छा? माना ही पके मां पके जो वेझो वेझो या पके मां ही वीडियोज़ वायरल रिलीज़ कयूं वञनि थियूं। जॾहिं तव्हां हिकिड़ो माण्हू को PTI या हिन जो को ये अहिड़ी वड़ी ॻाल्हि करे त ठक थी वञे थी, मुख़्तलिफ़ अची खंबे खणी वञे त ओ लालू खे जी घिटी मां बि खणी हलिया वेंदसि, त हीअ ख़बर नथी पए त हीअ केर बि वीडियो अपलोड करे। छो नथा झलीनि हुन खां, छो नथा हुन सां कनेक्शन? त को सुर को लॉजिक को मंतक नथी ठहे त इहो चऊं त न सही ही धाड़ेल ॾाढा आहिनि। ऐं हिन सभिनी ॻाल्हियुनि मां इहो ज़ाहिर थिए थो त नियत पॉलिटिकल विल आहे। ज़ाहिर जीअं नी विल अची वई त उहे सभु कुझु इहे मसइला जेके हल थी वेंदा। जब सरकार फ़ैसिलो कयो आहे त पार्लियामान खे इतमाद में वठिणो आहे सऊदी पाक पैक्ट ते, ऐं ख्वाजा आसिफ़ साहब जेको आहे उहो चवनि था पिया त को पॉलिसी स्टेटमेंट ॾींदा। हा, ख़ुदा ख़ैर करे ख्वाजा आसिफ़ साहब पॉलिसी स्टेटमेंट अलाए करे लिखी ॾियनिसि ऐं 3-4 माण्हुनि खे पढ़ाए वठनि, न त पोइ ख्वाजा साहब फ़िलहाल त चई वेंदो, पोइ चवंदो नी मैं यूं कह रहा था। ॾिसो हिन जी मुखालफ़त त फ़िलहाल केर ई न कंदा, PTI बि नथी करे। गौहर खान साहब चवनि था ॾाढो सुठी शइ आहे असांखे। ऐं ठीकु आहे, असांखे हिकिड़ो पैसे वारो मुल्क जेको आहे असांजो साथारी थियो आहे, ऐं असां वटि जेको असांखे चयो पियो त असीं इंडिया जी जेका ख़्वाहिश हुई त पाकिस्तान हिकिड़ी आइसोलेशन में वञे, उन सां केरु वेझो न वञे, त उहो मुल्क जेको इंडिया में बि तमामु घणी सीड़पकारी सऊदी अरब करे रहियो हो ऐं करे रहियो आहे, उहो अगरि पाकिस्तान सां वेझो अचे थो त हीअ हिकिड़ो पॉज़िटिव शइ आहे। त उनखे पर ख्वाजा आसिफ़ जी का ख़बर न आहे छा चई हुजे। कॉलोनी सां गॾु प्रोफेसर मंज़ूर कलोड़ो लाड़काना जी। प्रोफेसर साहब छा चवंदा? साईं काइद साहब के मुझो सलाम। साईं गुज़ारिश इहा करणी आहे त असां वटि फ्यूडल समाजनि में त माज़ी में ईअं थींदो रहियो त जागीरदार जेके हूंदा, वॾेरा हूंदा, उहे बिना नोटिस जे हारी खे बि ज़मीन तो बेदख़ल करे छॾींदा। अॻिते हली असां ॾिठो त तमामु घणनि माण्हुनि जी जदोजहद खां पोइ सिंध टेनेंसी एक्ट पास थियो। सिंध जे अंदरि जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे 6 लखनि जे क़रीब आहिनि। उन्हनि खे अपॉइंट करण वारा बि सिंध गवर्नमेंट जा कर्ता धर्ता आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त हुननि जिन 20 साल 25 साल 30 साल सर्विस कई आहे, उन्हनि खे बिना कंहिं नोटिस जे, बिना कंहिं ॻाल्हि जे उन्हनि जी पेंशन ते वॾी कटौती हई वई आहे, यानी 65 मां सिर्फ़ु 15%। त ॾिसो अॼु जे जदीद मुआशरनि में इहो थींदो ई कोन्हे। जॾहिं तव्हां हिकिड़ा परमानेंट एम्प्लॉई वठो था ऐं उन्हनि सां तव्हां हिकिड़ो मुआइदो कयो था त तव्हांखे समूरा राइट्स ॾिना वेंदा।
ऐं पोइ तव्हां अॻिते हली 25-30 सालनि खां उन्हनि खे चओ था त हाणे तव्हांखे कुझु बि न मिलंदो, 15 सैकड़ो ते गुज़ारो कयो, न त छल था थियो। हाणे 6 लख माण्हू सॼी सिंध में 1 महीने खां वठी एहतिजाज कनि पिया ऐं सुभाणे खां वठी अणएलानियल तालाबंदी आहे। सो मां काई साहब खे इहा गुज़ारिश कंदुसि त पीपल्स पार्टी वारनि खे घटि में घटि इहो आईनो त ॾेखारियो जॾहिं तव्हां चवंदा आहियो त असां लेबर लॉज ऐं जेको आहे सर्वेंट लॉज जा जेको आहे वॾा हामी आहियूं। बाबा असीं पब्लिक सर्वेंट आहियूं, असीं रूरल सर्वेंट न आहियूं। ऐं तव्हां जेको असां सां नाइंसाफ़ी कयो था, ज़ुल्म ऐं जबर कयो था, इहो तव्हांखे तारीख़ में हिसाब ॾियणो पवंदो। माण्हू सभु हिन वक़्तु हिन बर्निंग इशू ते मुलाज़िम ॿरिया वेठा आहिनि। हाणे स्कूल बंदि थियनि, कॉलेज बंदि थियनि, यूनिवर्सिटियूं बंदि थियनि, इस्पतालूं बंदि थियनि, हिन में आवाम जो सफ़र कंदो ऐं मज़लूम मुलाज़िम सफ़र कंदा। असां तव्हांखे गुज़ारिश था कयूं त हिन हुक्मराननि खे घटि में घटि थोरी तंबीह कयो। तंबीह में काई साहब कोन ईंदा यकीनन, पर अख़लाक़ी। जी साईं। जी डॉक्टर साहब, तव्हां सॼी ॻाल्हि त कई ऐं हुन में जेको हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां इस्तेमालु कयो बिल्कुलु लॉजिकल आहे ऐं अख़लाक़ी तरह बि क़ानूनी तरह बि। त तव्हां हिकिड़े माण्हू सां, तव्हां सां मुराद सरकार गवर्नमेंट ऑफ सिंध आहे, उहो हिकिड़े माण्हू सां कॉन्ट्रैक्ट करे थी त तव्हांजी ही मराहत हूंदियूं, ही तव्हांजी ज़िम्मेवारियूं हूंदियूं, ही टर्म्स एंड कंडीशन। तव्हां हिकिड़ो एग्रीमेंट, हिकिड़ो मुआहिदो, जॾहिं तव्हां ऑफर लेटर ॾियो था त तव्हां हिकिड़ो एग्रीमेंट तय कयो, ठाहियो था। हाणे तव्हां इहो अगरि इफ़ यू वांट टू चेंज द रूल्स ऑफ द गेम, रूल्स ऑफ द बिज़नेस चेंज करिणो आहे त तव्हां नओं जेको माण्हू रखो, या आइदर म्यूचुअल हुजे रूल्स ऑफ द, या त ॾिसो हिन विच में हिकिड़ो काफ़ी साल पहिरीं हिकिड़ी शइ अचणु शुरू थी त भई गोल्डन हैंडशेक। ठीकु आहे, अगरि मुलाज़िम खे वणे पई ॻाल्हि त उन कठा पैसा ऐं जेको बि थिए पियो उहो वठी पंहिंजी पेंशन त हथु खणे पियो या पेंशन अधु पियो खणे या जेको बि थिए पियो। पर जॾहिं ॿिनि धुरियुनि में मुआहिदो आहे त अगरि ॿई धुरियूं हुन सां राज़ी न आहिनि चेंज ऑफ रूल्स ते, त पोइ हिकिड़ी धुर खे इहो इख़लाक़ी ऐं क़ानूनी तौर ते हक़ु न आहे त उहो चेंज करे छॾे एट द निक ऑफ द टाइम। त जॾहिं उहो 25 साल 30 साल सर्विस करे चुको आहे, तव्हां नथा करे सघो, तव्हां नए माण्हू सां भले इहो करे वठो। सो आउं इतफ़ाक़ कयां थो डॉक्टर साहिबु। हाणे ॾिसो इहे सभु शयूं त हू पाण बि सोचींदा हूंदा, मुंहिंजे चवण सां छा फ़र्क़ु पइजी वेंदो, लेकिन आउं तव्हां सां इन प्रिंसिपल एग्री कयां थो त ही अगरि करिणो आहे त तव्हां नवनि माण्हुनि सां कयो, तव्हां पुराणनि माण्हुनि सां इहो ई बेवाजिबी आहे। हाणे हड़तालूं थींदियूं न थींदियूं उहो सरकार आहे, पोइ सरकार अॼु हू बि हुते बि मसइलो हले पियो को ही जेके ये जेके म्यूज़िक टीचर्स आहिनि, उहे उन्हनि खे बि ऑफर ऑर्डर न मिले, हू बि एहतिजाज कनि पिया, एम्प्लॉइज़ बि सिंध जा कनि पिया, मुख़्तलिफ़ मुतालबा आहिनि। हिकिड़ो ही बि हूंदो शायदि पेंशन वारो बि। ऐं इतफ़ाक़ थो कयां डॉक्टर साहिबु, पेंशन वारो या हाणे घणियूं ॻाल्हियूं न, हाणे जो ग्रुप इंश्योरेंस आहे उहो कोन मिले माण्हुनि खे, अञा कटियो छो था पोइ ॻाल्हि उहा त घुमी फिरी ॻाल्हि उहा। त अॼु इंट्रस्टिंग थियो त अॼु ATA में जेको फरहान गनी साहब वारो जो केस आहे उहो वरी तलब थिया ऐं पहुता त जज साहब जेको आहे उहो अड़ी रखियल पर जज साहब जो हुयो त भई न डिटेल्स ऑफ द ॾियो त तव्हां हिननि खे रिहा कहिड़े बेसिस ते कयो आहे, कहिड़े कानून ते कयो आहे। त वकील साहब चवनि था त भई छो एतिरो इम्पोर्टेंट केस आहे, छा आहे जो एतिरियूं लवाज़मात खे ॾिठो थो वञे ऐं एॾियुनि शयुनि खे ॾिठो थो वञे। त उन्हनि चयो त भई हिकिड़े सरकारी अफ़सर ते जेको आहे ईअं थियो। पोइ अॼु मञियो बि वियो त उहो सरकारी अफ़सर धुर जेके ॿियो वकील आहिनि प्रोसिक्यूशन जा, उन मञियो बि त सरकारी अफ़सर जेके आहिनि हसास इदारे जो, त इन करे असां उनखे पेश नथा करे सघूं, गवाहनि खे पेश करे सघूं। पर मूंखे ॿुधायो त ही पोएं दफ़े त इहो मौक़ुफ़ हो न त सरकारी मुलाज़िम न आहे, हिन दफ़े चवनि था सरकारी मुलाज़िम आहे ऐं हसास इदारे सां न, हसास इदारे सां आहे या न आहे, पर सरकारी मुलाज़िम पोएं भेरे चयूं न आहे। पोएं भेरे इहो चयो वियो त को ठा थी वियो आहे, हाणे छा था चवनि ठा न थियो, लॻे त ईअं ई कोर्ट जे अंदरि त छा थियो आहे, को वरी जेको बि हापुर थियो हो उहो छा वरी कुझु थी वियो छा अलाए, त तलब करण ॻाल्हि इहा आहे त हिन केस में शायदि जज साहब चयो या वकील साहब चयो, कंहिं चयो त हिन में अहिड़ी छा ख़ासि ॻाल्हि आहे जो वकील साहब चयो त वकील साहब छा सम्झे न पियो त ख़ासि त आहे। अगरि हिन इहो मामिलो ख़ासि न हुजे हा त सिटिंग मिनिस्टर जे भाउ जेको टाउन कमेटी जो चेयरमैन बि आहे उहो गिरफ़्तार थी वञे हा, पोइ हीउ सभु कुझु थी वञे हा, इहो मुमकिन हो छा? त ख़ासि त आहे सर, ऐं ख़ुशूसी बि आहे। सो जेको ख़ुशूसी शइ हूंदी आहे उनखे ख़ुशूसी अख सां ॾिसणो पए थो, वधीक हाणे त अदालत फ़ैसिलो कंदी।
अच्छा पाण वटि हिकिड़ो छा चइजे हिकिड़ो वाक़ियो थियो त इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो त 3 ट्रांसजेंडर्स खे जेको आहे उहो कोई मारे करे गोलियूं हणी करे छा आहे स्प्री किलिंग आहे छा आहे हिकिड़े क़िस्म जी इसे हिकु आइसोलेटेड फ़िलहाल त इवेंट आहे इनखे पाण एतिरो उनखे कंहिं कनेक्टिविटी सां ज़ाहिर आहे उहे बि इंसान हुजनि था हुननि जो बि कंहिंसां को दुश्मनी थी सघे थो आई डोंट नो वॉट ऐं एतिरे गुमनाम जॻह ते हू छो विया हुआ सो इट्स हाणे पाण वेही स्पेकुलेट कयूं मूंखे ख़बर न आहे छा मामिलो आहे लेकिन असां वटि कई अहिड़ा ही त वीचारा ही छा ही बि एतिरा ई इंसान आहिनि जेतिरा ॿिया आहिनि सभई किसा थियनि था ऐं उहो पोइ केसिस अनसॉल्व रहनि था या सॉल्व बि थी वञनि था यानी इन हद ताईं सॉल्व थी वञनि था त पुलिस चालान कोर्टनि में पेश करे छॾे थी पोइ कोर्टनि मां आज़ादियूं बि थियनि थियूं ज़मानतूं बि थियनि थियूं केतिरा किसा मूंखे ॿुधायो हाणे किथां शुरू कयूं पाण सहाफ़ियुनि मां शुरू कयूं या पाण हीअं अॼु मूं पढ़ियो त उहो जेको बलूचिस्तान में ओपनली हुन मारियो छोकिरी हुन में जेको सरदार मुबैना तौर ते हो उन सरदार जी ज़मानत थी वई सो जीअं असीं तवक़ा कयूं था त को मर्डर थींदो उनजो को मंतकी अंजाम निकिरंदो ऐं जेको मुलविस माण्हू हूंदा जवाबदार हूंदा उन्हनि खे वाक़ई में का सज़ा ईंदी इहो असां वटि हिकिड़ो ख़्वाबु आहे उहो ख़्वाबु रहिजी थो वञे अॻिते हलूं पंहिंजी हिकु जेका ॻाल्हि हले पई सॼी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि रखियो पहिरियां आहे हाणे इंट्रस्टिंग त आहे जेके 5 जज साहिब आहिनि इस्लामाबाद हाई कोर्ट जजिन वञी दाख़िल कई पिटिशन टेक्निकल बुनियाद ते वापसि कई वई आहे अच्छा 5 जी त अलॻि अलॻि दरख़्वास्तूं 5 खे ई टेक्निकल थी आहे छा टेक्निकलिटी अलाए रजिस्ट्रार साहिब कुझु ॿुधायो त न आहे पर रजिस्ट्रार साहिब वापसि करे छॾी आहे हाणे चलो उहो जेके हुननि हिचूं हयूं हूंदियूं वरी ठीकु करे वापसि कंदा वरी ठीकु करे वापसि कंदा सारी ॻाल्हि बैक एंड फोर्थ कमु थो हले इट्स नॉट फंक्शनिंग मां जेकी ॻाल्हि कयां थो सिस्टम जो हिकिड़ो हूंदो आहे सिस्टम हलंदो आहे ठीकु आहे उनखे पाण चई सघूं था इट्स फंक्शनिंग लेकिन ट्रू सेंस ऑफ द वर्ड त हिकिड़ी फंक्शनिंग डेमोक्रेसी हुजे थी हिकिड़ी फंक्शनिंग ट्रांसपेरेंट गवर्नेंस हुजे थी हिकिड़ो फंक्शनिंग हिकिड़ी वाइब्रेंट डेमोक्रेसी हुजे थी उहो सभु शयूं पाण वटि खुटल आहिनि बाक़ी हले त पियो हले त छा अमृतनि जे दौर में न हलंदो हो छा हले थो दुनिया में अलाए कहिड़ा बादशाहती निज़ाम हलनि था सिस्टम त हले थो उन मां जेको फ़ाइदो वठनि था उहे ख़ुशि बि आहिनि उहे जेके फ़ाइदो वठनि था ख़ुशि हुजनि था पोइ हिकिड़ो वक़्तु अचे थो त उन्हनि खे पोइ उन सां जुठूं बि थियनि थियूं पोइ इहा तारीख़ आहे तारीख़ में भरियल आहे असांजे तारीख़ जे मोड़ मां गुज़रूं पिया असां बेसिकली इहो ई इंतज़ारु पिया कयूं त को किथां को मुआवज़ो थी वञे को करामत थी वञे इहे शयूं बहितर थी वञे या वरी सफ़ा को डेस्परेशन अची वञे ऐं कुझु पाण ई थी वञे ठीकु आहे वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में धन्यवाद